सब्सक्राइब कयो अली रज़ा ग्राफिक्स के ऐं घंटी जे निशान ते क्लिक कयो जीअं त मुंहिंजी हर वीडियो तव्हांखे मिली सघे। हाणे त हिन जज वरी पेके जी चाढ़ी छॾी विधई आशिकनि खे सूरनि में। अॻे 130 में पेके जा 250 में जल तब नवाज शरीफ खे जॾहिं लाकब में विधो मूंखे मच्छर लॻे जल तब हल कुटी दी माए मां किन्ना कह जाएगा कुत्तो न थे त काथों जो मासी चपरा ये तव्हांजो पुट हुयो ना बमा जो पी हो ज़ाहिर आज में वेठो त पुट वेठो त पी वेंदो आज गरीब जी माई जहाज में वेंदी उन में उल्टियूं कंदी हलंदी बड़े छा में वियारे तो बंद वेठी आ सजी उबस्ती थे पई उथे आजा सबको पियो तो ईद करे तू के इंतजार में बैठो ही उथ मां कपड़ा खणी आयो तो कपड़ा दपड़ा मटा ईद न का दुसवदा मुखे चढ़े दियो कपड़ा नवा मुजा बे के खेडियो भाईर चाहे ते अर्ज कयो थम त चाहे जो जेको मवाली हुंदो वडो सो बे हवाली हुंदो चाहे जो जेको मवाली हुंदो वडो सो बे हवाली हुंदो। वाह 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 एकड़ी तुंजी खास निशानी चमदा भली न दियो मानी चवंदा भली न आड़ी काप बि अहिड़ा आहिनि आड़ी काप बि अहिड़ा आहिनि सियाणनि खे था चरियो ठाहिनि सियाणनि खे था चरियो ठाहिनि आड़ी काप बि अहिड़ा आहिनि सियाणनि खे था चरियो ठाहिनि पंहिंजो टको कीन खपाइनि ॿियनि जो पीअनि ॿियनि जो खाइनि ॿियनि जो पीअनि ॿियनि जो मरीजन खे भी ईअं चेकअप कंदा उन्हनि की खान बाकी वांग बधार आईवा तू मुझे बाबू अबुआ मुझे तू सिंगारियास अतर सा तड़करायास गुलाब जा हार चढ़ियास मथो नाज़रीन भाऊ यो तो बुधायो यो सिज है या चंद्रा असल में भाऊ मां इन शहर में नओं आयो आहियां मूंखे का ख़बर कोन्हे। अच्छा सही है बाबा कंप्यूटर वठी दे न कंप्यूटर के छा कंदी है हलाइन से छा कंदो छोरी छा चवे दे वालिया वाला हाने कोन खोलिया ॾिसां थो वञणो आहे बाबा मेले ते 5 रुपया किरायो मुंहिंजो कंदा 5 रुपया बबलूअ जो वञा ने हल वठ अञा 10 हुजे दे हल कुतिया पुट छा कमायूं न एतिरा सॼो ॾींहुं वांदा शादी करनी है ना 5 सें जा बिस्कुट वठी से अब्दुल खान के साईं अॼु ईशा नमाज़ ते असांजे ॻोठ भरजो छोकरे जो निकाह पढ़ो निकाह पढ़ी 5 सें जा बिस्कुट वराए काहे वञी ट्रैक्टर पैसो आ पावर आ ताकत आ पर यार छोरी नथी ठहे असांजे छोरनि खे पढ़ण खां डरो सॼो ॾींहुं मोबाइल पढ़ाईअ खां 104 डिग्री बुखार हाणे पर्चा पिया हलनि न 9 10 जा छोरनि जा राम भट बाबा मैथ जो पर्चो हेलो जानू कहते हैं मुझे तुझे बड़ी सिक लगी है जानी है या पगार ना है मिली हल सही है अब्बू जी काल दी अचे मुझा मैसेज ॾिसंदो आहे रिप्लाई जी उम्मीद ई ना है मुझा वॉइस ॿुधंदो आहे रिप्लाई जी उम्मीद ई ना है कल रात 12 बजे व्हाट्सएप जे ग्रुप पे तू हलता हूं अचा तो में बिन शख्सन जो सख्त झेड़ो थी पियो अध कलाक वीडियो जी फायरिंग हली ऐं एडमिन के सीरियस हालत में फेसबुक में दाखिल कयो वियो तुंजी मां के तुंजी भेण के तुंजी पुफीअ के तुंजी नानीअ के तुंजी ॾाॾीअ के तुंहिंजे सॼे ओड़े पाड़े के तुंहिंजे सॼे खानदान के ईद मुबारक जानी आई लव यू एडवांस ईद मुबारक ईद मुबारक आज मुबारक वञो वञी तव्हां ईद कयो ईद भला तूं छो न करी थो कहिड़ी ॿुधायो ईद कयां मुंहिंजे सहारे माता जियां पियो तेन लथी आहे सर अञा वञो वञो हलिया वञो साल जान क़ुरान घर पियो आहे कॾहिं खोले ॾिठो अथव 30 रुपए जा कोप असांजे घर पिया आहिनि रोज़ थियूं मायूं छंड 30 रुपए जा कोप लिखा पढ़िया भी आयो वो भी बेरोजगार ड्यूटी नथी दे अंधी अज जी सरकार ड्यूटी जो हुजे त मिले सैलरी हलड़े छोरी तुंहिंजो टाइम हुआ तुंहिंजे पेर में छेर पई वजंदी हुई ए तो तेरा जमानू मजबूर हुआ जॾहिं चेल ते चोटी कुॾंदी हुई सॼी उमिरि पीको सैंकलियूं हलायो हाणे वरी राइटर अचिया आहिनि
पोइ जॾहिं रोड ते किरंदा न जंगू मथे वाह त चिबो अख़बारनि में फोटू अथनि मालिकनि खे पीउ माउ जे बोझ आहिनि बाबा इहे राइडर जेके आहिनि इहो अलाह माफ़ी ॾे। हिकिड़े दफ़ो ईअं थियो बरोच खे थियो कुकड़नि जो शौक़ु त शहर वियो त 2 जोड़ी वठी आयो घर में रखी 2 महीना थी विया आनो ई न पियो ॾिए त बरोच परेशान चए वाह आगे वाह जोड़ थी 2 महीने थी गए ना अंडा ही को नहीं देती आगे चेक तो करूँ जेॾी महिल चेक किथे तो 2 ही न रहनि धीर थी ॼमे जट जो बूथ ख़राब लठ खयूं ज़ाल ते ज़ीपट अथसि रुगो धीअर पई ॼणे अहिड़ो मुड़ुसु माण्हू आहे पुटु तूं ॼण भला। इंग्लिश स्पीकिंग वाले को तंग करोगे तो बोलेगा गेट लॉस्ट, उर्दू स्पीकिंग वाले को तंग करोगे तो बोलेगा यार दफा हो जाओ, अगर आप सिंधी स्पीकिंग वाले को तंग करे तो बोलेगा हलड़े लूसी हल मां जो मीटर न घुमाए मारे छॾींदो मैं काम का हल। असां सिंधियुनि जो बाबा क़ौमी जुमिलो तुंहिंजा वॾा त केॾा भला हुआ तूं कंहिंते में हुआ चरिया पुट जीअं सिंध अली वारनि जी मौला जे आज़ादारनि जी हीअ सिंध जी धरती कोई न कंहिंजो हिते कर्ज़ी अथई महबूब तुंहिंजी बि मर्ज़ी अथई तूं प्यार करीं त बि अखियुनि ते इज़हार करीं त बि अखियुनि ते तूं दिलि जे बदिले दिलि वठी वापार करीं त बि अखियुनि ते जहन्नमी 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 बस कर मुला तो बेल चाने तो क्या बदत वाईफाई जो पासवर्ड तो बताए अच कमरे में अधा माड़ो नया अरे पासवर्ड दई कराची कंहिंजी असांजी सक्कर कंहिंजो असांजो लोड़काणो कंहिंजो असांजो हैदराबाद कंहिंजी असांजी मीरपुरखास कंहिंजो असांजो नवाबशाह कंहिंजो असांजो इहो थर कंहिंजो असांजो बदला तोखां कहिड़ा वठां ए मुनाफ़िक बस एतिरी पक आहे असांजो खिलण ई तुंहिंजे लाइ वॾो धक आहे प्यार वारनि जा पेर धोई पीअंदा हूं मुनाफ़िक खे नायूं मोह लॻाइण वारा खेर बुरे वारा तुझे आही सब कुछ आहे तुझे नाही कुछ बि न आहे नाहे छाहे तोखे कहिड़ो उल्को साईं तो वटि सब कुछ आहे। करोड़ जी 2.5 करोड़ की घड़ी है तकरीबन 2.5 करोड़ रुपए जी घड़ी जी जी साईं मुंहिंजी त 150 रुपए जी घड़ी आहे टाइम त साॻियो ॿुधाईंदी आहे फ़र्क़ु कहिड़ो आहे मसलो यार मां की घड़ी सां माण्हू जी औकात जी ख़बर पवंदी आहे माण्हू उन जी लेवल जी ख़बर पवंदी आहे। हिकिड़ो माण्हू मथीअ घणो हिकिड़ो माण्हू मथीअ घणो मणनि में हिकु माण्हू सॼी महफ़िल जो आराणो जेके मोही रात मुझे ख्वाब में आयो किरी थी वियो वापर आयो तेरे पाको किरस पटते कलंदर लाल बचायो खुली अख त कयो मुश्किल आ कहिड़ो उहो माण्हू चए इश्क आ कयो मूं गरीब इश्क तो त कहिड़ो दो दासी रोज मिलण तो साईं दासी सिर जी परवाह ना है दिल भी दरिया हुआ है सिर जी परवाह ना है दिल भी मां तव्हां बरोचनि खे हिकिड़ी ॻाल्हि में मञींदो आहियां तव्हांजो माइंड ते कंट्रोल आहे असां सिंधियुनि खे ईअं थियूं नचाइण जे ढिबकीअ ते भोली नचे ये शिरक है ये बिदअतूं ये सुखा तुझा केॾा बि यार हुजनि भली आशिक हज़ार हुजनि तोखे असां जहिड़ो को न को मिलंदो 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 असां प्यारा गॾु हूंदा आहिनि उन्हनि जी हूंदी आहे ओ यार असां परदेसनि जी आई हूंदी न आहे असारा छोरा मोटरसाइकिल चालू कंदा न बिस्मिल्लाह न पढ़ंदा भेण ते ॻाल्हि मोटरसाइकिल के भेण आहे केरिया न मां अची फाथा नलके के मां ते गाड़ी नलके के मां आएगा अरे बदा कैसा तो ॻाल्हाई भेण सां थो ॻाल्हायां पोइ एॾी घटि आवाज़ चो तुंहिंजी आहे न तॾहिं चुप कर
बदतमीज़ हे असांजे घर फोन थो करी सभिनी खे तो खणी बेगरत सम्झो आहे तुंहिंजो कहिड़ो कमु हलीमा सां ॻाल्हाइण जो तुंहिंजो कहिड़ो कमु शबाना सां ॻाल्हाइण जो तुंहिंजो कहिड़ो कमु फरदाना सां ॻाल्हाइण जो